सिंध सकाफ़ती दुनिया हिन हवाले सां मां छा चवणु चाहींदो सिंध में अॼु वीडियो सिंधी सकाफ़ती आवाज़ न उथे दादा JTN जे तरफ़ां जेको प्रोग्राम कयो वरी ऐं स्टेटस नंबर वारो जेको सिंधी टोपी अदबी आहे हुन में शरीक थिया इहो हिकिड़ो सुठो ट्रेडिशन आहे जेको असां कल्चर डे मल्हाईंदा आहियूं ऐं इहो पहिरियों दफ़ो 2009 में जॾहिं असांजो प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी हुयो हुन हिनजी बुनियादु विधी हुई हुन खां बाद थियनि इहो कल्चर डे मल्हायो पियो वञे ऐं सभु ज़ोर शोर सां इहो कल्चर डे हिकिड़ो सुठो इक़दाम आहे ऐं इहो थियणु खपे असां पंहिंजे जेके नौजवान नसल आहे उनखे बि पंहिंजे ट्रेडिशन ऐं कल्चर जे बारे में ख़बर पए। सिंध गुलनि तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं मेहरान जे मारुनि जूं वणनि दिलि खे सदाऊं मेहरान जे मारुनि जूं वणनि दिलि खे सदाऊं